सूरह ज़मर रुकू नंबर 4। पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जीअं अल्लाह ते कूड़ ठाहियो ऐं जॾहिं सचो दीन वटसि आयो तॾहिं उनखे कूड़ो ॼाताईं। काफ़िरनि जी जाइ दोज़ख में न आहे छा? ऐं जंहिं सचो दीन आंदो ऐं जंहिं खेसि सचो ॼातो इहे ई परहेज़गार आहिनि। जेकी घुरंदा सो उन्हनि लाइ संदन पालणहार वटि आहे भंडारनि जो बदिलो। इहो आहे त जेकी बुछड़ा कम कयऊं से अल्लाह खाइनि मेटे ऐं जेकी चङा कम कंदा हुआ तिन बाबति संदन चङू उजूरो खेनि बदिले में ॾिए। अल्लाह पंहिंजे ॿाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़ी न आहे छा? ऐं अल्लाह खां सवाइ जेकी ॿिया आहिनि तिन खां तोखे ॾोॼारींदा आहिनि ऐं जंहिंखे अल्लाह भुलाए तंहिंखे को हिदायत करण वारो न आहे ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत करे तंहिंखे को भुलाइण वारो न आहे। अल्लाह ग़ालिब बदिले वठण वारो न आहे छा? ए पैगंबर जेकॾहिं खाइनि पुछी त आसमाननि ऐं ज़मीन खे कंहिं बणायो आहे त ज़रूरु चवंदा त अल्लाह। पोइ खेनि चयो त अल्लाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहियो तिन खे ॾिसो त सही, जेकॾहिं अल्लाह मूंखे का सख़्ती पहुचाइणु घुरे त इहे उन जे पहुचायल सख़्तीअ जे लाहण वारा आहिनि छा? या मूंखे को सुख पहुचाइणु घुरे त इहे बुत संदसि पहुचायल सुख जे बंदि करण वारा आहिनि छा? तूं खेनि चयो त मूंखे अल्लाह काफ़ी आहे, भरवसे कंदड़ मथसि ई भरोसो कंदा आहिनि। खेनि चयो त ए मुंहिंजी क़ौम अव्हीं पंहिंजी जाइ अमल करियो, बेशक आउं बि पंहिंजी जाइ अमल कंदड़नि मां आहियां। पोइ सिघोई ॼाणंदो त कंहिं ते उहो अज़ाबु अचे थो जो खेसि ख़्वारु कंदो ऐं मथसि हमेशह जो अज़ाबु लहे थो। बेशक असां तो ते किताब माण्हुनि लाइ सच सां लाथो। पोइ जेको हिदायत वारो थियो सो ख़ासि पंहिंजे फ़ाइदे लाइ ऐं जेको गुमराह थियो सो रुॻो पंहिंजे नुक़सान लाइ गुमराह थिए थो ऐं तूं मथनि को ज़िमेवार न आहीं।